अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिल औलिया वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना वहुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहन्नासु इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबा व क़बाइल लितआरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम इन्नल्लाह अलीमुल खबीर सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सांबा आवाज़ बुलंद दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदन अबदा।
मेरा महबूब के साथ कोई कुरान से पूछे, मेरा महबूब के साथ कोई कुरान से पूछे, बू बकर उमर हैदर उस्मान से पूछे। आज भी गलियां मदीने की गवाही दे रही है, आज भी गलियां मदीने की गवाही दे रही है। कोई मस्जिद किसी मिंबर किसी दरबान से पूछे, मेरा महबूब के साथ कोई कुरान से पूछ। नबिया दे सरदार तू मैं घोड़ा पिड़ी जान, जय दे सदके साकू मिलिया सोहना पाक कुरान। नबिया दे सरदार तू मैं घोड़ा अपनी जान, जय दे सदके साकू मिलिया सोहना पाक कुरान। आखे फरमान कर मदनी दा मेहमान, फरियाद ही फरमान दे। मेरा सोहना नबी शाना वाला, मेरा सोहना नबी शाना वाला की सोहने दी मैं गल करा है उचिया माना वाला। सीरत सूरत प्यारी जहदी डाडिया तो सुभान अल्लाह। जहड़े रस्ते गुज गुजरे जानी, जहड़े रस्ते गुजरे जानी, वण भी सलामी दे दे हैं। डाडिया डाडिया तो सुभान। काबिल एहतराम वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ हाज़िरीन जमात, मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम मज़ीद दोस्तों भाइरों बुजुर्गों, शवियों सिपारो सूरे हुजरात मंझा अवां दोस्तन जे खिदमत आलिया में तिलावत कई और रब करीम जे बारगाह इलाही में दुआ है। बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री, अवां जी तशरीफ आवरी, दोस्तन जो जानी माली तावन अल्लाह तबारक व तआला पांजी बारगाह इलाही में मंजूर मकबूल फरमाए। गालिबन जलसाए दस्तार फजीलत जे उन्वान सां प्रोग्राम आइन सार जो प्रोग्राम उन बचड़न के मुबारक आ, उन जे वालिदैन के भी मुबारक ऐं जसा। जिन जा बचड़ा कुरान पाक जी तालीम जिन मुकम्मिल कई आ, दुनिया जी डिग्री आरज़ी आ, पर कुरान वारी एड़ी डिग्री आ जेका हिते भी हलंदी त उते भी हलंदी। मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जो वाक़ियो ॿुधाईंदा साईं मोहम्मद मुराद मंज़िल गवारा फरमाइंदा त जंहिं टाइम ते मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे उहदे ते फाइज़ हुया, साईं जे लाइ कंहिं एयरपोर्ट ते जहाज इंतजार में हो, कोई MNA MP वेठो चई कंहिंजे लाइ, चई मुफ्ती महमूद इन मुल्ला जो एतिरो इंतजार। पोइ माण्हुनि चयो यार हाणे साईं बि पहुचण वारो आहे। जॾहिं आयो त मुफ्ती साहब खे कंहिं ॿुधायो त तव्हांजे लाइ फलाणे माण्हू हीअं चयो। मुफ्ती साहब जो छॾियोसि पंहिंजे हाल ते। पोइ साईं फरमाईंदा त को दौर आयो साॻी एयरपोर्ट साॻी जॻह उहो बि हुजे त मुफ्ती महमूद बि हुजे। उन्ही एयरपोर्ट ते हिन कई देर त हिन जे लाइ जहाज इंतजार में बीहण जे लाइ तैयार न हुयो। मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे केर जे फलाणो मुफ्ती साहब जो तो इसको आने दो। जने आयो तो मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमायो गाल बुधो, कल तुझी सीट हुई त इज्जत हुई, सीट हुई त तुझी इज्जत हुई। दुनिया इंतजार करे पई, जहाज भी इंतजार में आ, तुझी सीट वई त इंतजार
ख़त्म। मुफ्ती महमूद कल भी मुफ्ती हुयो, अॼु भी मुफ्ती आहे। एयरपोर्ट भी साॻी आ, जवान भी साॻा थी। मुफ्तीअ जे लाइ कल भी जहाज़ इंतज़ार में हुयो, अॼु भी इंतज़ार में आ। तू मरी वेंदे MNA जो लेबल ख़त्म। मुफ्ती महमूद कब्र में पहुचंदो पर आलम जी डिग्री न वेंदी। ये अहिड़ी डिग्री आहे। असांजे पन्नो वाके जो आलम सगोर आहे, ॿुधल तव्हांजो मौलाना अब्दुल हकीम घोटो, ॿुधो अथव न भाउ? पोइ साईं ॿुधाईंदो आहे उहो अञा आहे, जे टीचर आहे असां सां गॾु पढ़ाईंदो आहे, उनजी ज़हन जी मेमोरी कमज़ोर आहे। पोइ तालिब शरारती हूंदा आहिनि न भाउ, चाहे स्कूल जा हुजनि चाहे मदरसनि जा। पोइ कॾहिं कॾहिं उर्दू जो पीरियड वठी वेहे ॿाहिरि, पोइ वरी उनखां शागिर्द भोग कनि, साईं त उर्दू जो पीरियड त कोन वठी आहे, वरी वीचारो ॿीहर उथी वञे, वरी रियाज़ी, छो त उनजो ज़हन जी मेमोरी कमज़ोर आहे। पर ॿुधाईंदो आहे मौलाना साहब त क़ुरान पुछंदा आहियो त हाफ़िज़ आहे, जातां चओसि उतां क़ुरान पढ़ंदो, ॾाढियां चओ सुभान अल्लाह। इहो क़ुरान जो मौजज़ो आहे, इहो क़ुरान जो मौजज़ो। ताज़ी दोस्तों, भाइर ऐं बुज़ुर्गो, हक़ीक़त में असुल इज़्ज़त क़ुरान वारे जी। अबू बकर सिद्दीक़ साईं नबी जी गुलामी कई, क़ुरान जी दामन वरती त सिद्दीक़ बणिजी वियो, हज़रत उमर फारूक बणिजी वियो, हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन बणिजी वियो, हज़रत अली हैदर करार बणिजी वियो, हज़रत हमज़ा सय्यद शुहदा बणिजी वियो, हज़रत खालिद मुहम्मद जी तलवार बणिजी वियो, हज़रत बिलाल मुहम्मद जो मौज़न बणिजी वियो। मां हिकिड़े किताब में पढ़ियो त माशर जे मैदान में भी बिलाल आज़ान ॾींदो, पर उन आज़ान में मुहम्मद जे अज़मत जा तराना हूंदा। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। हकीकत में इज्जत कुरान वारे जी, हकीकत में इज्जत कुरान वारे जी आ। त अज़ीज़ दोस्तों, भाइर बुजुर्गो, ऐं जेके मां आयतूं अवां जे आॾो तिलावत कयूं, इहे आयतूं अल्लाह हज़रत बिलाल जे शान में नाज़िल कयूं। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। बाक़ी वक्ती कुरान वारे खे तकलीफ़ त ईंदी आहे। से वॾा बेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त हिन दौर में कुरान जो कमु करणो ऐं ॾाढ़ी छॾणो एतिरी तकलीफ़ आहे जो सेलनि कंडनि जे मथां घुमण जे बराबरि। तकलीफ़ त आहे पर अजर वॾो। अल्लाह अकबर कबीरा, पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो बिलाल, चौन सुबहान अल्लाह। हज़रत बिलाल पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जी गुलामी कई, कुरान जी दामन वरती आ। एतिरो त हज़रत बिलाल खे मक़ाम मिलियो आ। इन आयत, ये आयतूं कॾहिं नाज़िल थियूं? अल्लाह अकबर कबीरा, जॾहिं इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मक्को फतह कयो आ। इमामुल अंबिया फरमायो, आई न बिलाल, काथे आ मां मोहम्मद बिलाल। हज़रत बिलाल आयो, इमामुल अंबिया फरमायो, बिलाल अजो काबे जे सत ते चढ़ी करे आज़ान त ॿुधा, ता त ज़ालिमन खे पतो पवे मक्को त मोहम्मद खणी वियो। हज़रत बिलाल जॾहिं काबतुल्लाह दे आज़ान जे लाइ वेंदो पियो, सीरत जे किताबनि में वाक़ियो ईंदो आहे। नज़र त कजा, हज़रत बिलाल आज़ान ॾेई करे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जे चेहरे अनवर ॾे निहारे करे मुरकंदो पियो। वरी मुरकण खां बाद में बिलाल जे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। इमामुल अंबिया फरमायो, बिलाल यार खिलंदो बि पियो आहे, रोंदो बि पियो आहे। बिलाल अर्ज़ कंदो पियो, आका को ज़मानो मक्को भी साॻियो आहे। इन मक्के जे गलन में बिलाल खे रस सां ॻोल्हो ईंदो। मक्को भी साॻियो आहे, जॻह भी साॻी आहे, मोहम्मद भी साॻियो आहे। अॼु बिलाल काबे जे छत ते बीठो आहे। चओ न सुभान अल्लाह। त मक्के जा काफ़िर चवण लगा, ए मोहम्मद, असांखे तुंहिंजे आज़ान ते एतराज़ न आहे, असांखे तुंहिंजे बिलाल ते एतराज़ आहे। ॿिया बि त तो मोहम्मद जा सहाबा वेठा, सादो बिलाल, फ़कीर बिलाल, अबोज बिलाल अॼु काबे जे छत ते बीठो आहे। इहा त अल्लाह जे काबे जी तौहीन आहे। अल्लाह अकबर कबीरा। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जे मक्के जे कावरनि या गाल कया, अल्लाह देर न कया बिलाल जे शान में मोहम्मद दे कुरान मुको आ।
कुल अल्लाह जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन्नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा चौन सुबहान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला कुरान में ऐलान फरमायो ए मुझा सोना इन दुनिया वारन में ऐलान कर। अल्लाह केड़ो ऐलान कया फरमाया अय्युहन नास इन्ना ए इंसानो असा तवागे एक मर्द एक औरत मां पैदा फरमायो। अल्लाह बाकी तू कबीला छाजे करे बनाया कोमा छाजे करे बनायो मां वादन में हे मिसाल दीनो ए अब्बासिया ए चाचाड़ा ए तायो हे भुट्टवा हे मंगरवा। अल्लाह तू ये कोमा छाजे करे बनायो। अल्लाह ने कुरान में ऐलान फरमायो फरमाया वजअल्लाकुम शुअबन व क़बाइल लितारफू। अल्लाह ने कुरान में तो फरमाया मां कबीला इन जे करे बनाया कोमा इन जे करे बनायो ता तवा हिक बे के सुञाणो। अल्लाह बाकी तोर इज्जत के जिया। अल्लाह तबारक व तआला कुरान में तो फरमाया इन्ना अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम। अल्लाह ने कुरान में तो फरमाया मां रब वड़े इज्जत उन्हीं जिया जे दिल में मां अल्लाह जो भव खोवा। मुफ्ती मोहम्मद शफी साहब रहमतुल्लाह अलैहि लिखो आलम उनके न चेबो जेके कुरान घणो याद हुजे आलम उनके न चेबो जेके हदीस घणी याद हुजे आलम उनके चेबो जे अल्लाह में जे दिल में अल्लाह जो खौफ हुजे। चौन सुबहान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा। ए तवां के कुरान मुफ्त में मिलो इन जे करे कदर ना है ये मदरसन जा मुहतम चंदा करे टको टको मेरे उस्तादन नु पघारूं भरे तवां जा बच्चा पिया पढ़ाइन मदरसन सा तावन कंदा गयो आलमन जी इज्जत कंदा गयो तालिबन जी खिदमत कंदा गयो। अल्लाह अकबर कबीरा। एकड़ो वाक़ियो ईंदो नजर कजा इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा मदीने का चंद मीलन बस्तिया 17 साल जो नौजवान इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा कलमो पढ़ी सहाबी बनियो घर मोटी आयो अबो भी नाराज अम्मा भी नाराज अबो चोंदो पियो बगैर पुछण दे मोहम्मद जो कलमो तो पढ़ी आयो कुरान कीअं सिखने बच्चो अर्ज कंदो पियो अब्बा घबराए ना जे रब करीम मोहम्मद करीम जो कलमो नसीब कयो तो कुरान भी सिखाईंदो। पोछा कंदो अबो अम्मा महबूब मोहम्मद करीम ने मदीने अचण ते पाबंदी पोछा कंदो जेके इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मदीने दो काफिला मोटंदा मुबारकू थी मदीना हुजूर तो में आ मुबारकू थी मदीना हुजूर तो में आ। दवाई थकलो भला दादा तो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मदीने नो जेके काफिला इंदा घट दे बेंदो पुछा कंदो काडो इंदा पियाओ जे मोहम्मद जे मदीने मा जे मोहम्मद जो दीदार थियो जे नबी जी ज़ियारत भी थिया जे कचौरी भी थिया जे कचौरी भी थिया जे कुरान याद कयूं पिया जो वो के आयत याद के लेन याद के रुकू याद। 3 सालन में रस्ते वान का पुछा कंदे कंदे मोहम्मद जो कुरान याद कयो। चौन सुबहान अल्लाह या कुरान जी मोहब्बत आए प्यारा मां बादन में चढ़ो इज्जत भी कुरान में आ बरकत भी कुरान में आ रहमत भी कुरान में आ तो जन्नत भी कुरान में आ। चौन सुबहान अल्लाह इमामुल अंबिया जो सहाबी हजरत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु जहाज जो मैदान ओडो जालिम बीठा हेडो आलिम ओडो गद्दार हेडो नबी जा यार ओडो गद्दार हेडो मोहम्मद जा परस्तार।
हजरत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु मां किताब में पढ़ियो वित जो भी पूरो सारो हथ में नंगी तलवार कदे हीअं पियो घुमे कदे हीअं पियो घुमे अल्लाह अकबर कबीरा चाजे करे जे जे दिल में नबी जी मोहब्बत थींदी आ त ईमान जी मस्ती थींदी आ हजरत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु नंगी तलवार कदे हीअं विंदो पियो कदे हेडे विंदो पियो काफरन जो चीफ कमांडो चोंदो पियो खालिद उहो सहाबी आ जे 125 जंगियूं लड़ियूं पर हिक भी जंग में न हारायो हजरत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु काफरन जो चीफ कमांडो चोंदो पियो खालिद यार केड़ो पानी पीनो केड़े अटे जी मानी खाइनो तुझी तलवार हलंदी आ त खाली न वेंदी आ हजरत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइंदो पियो जेड़ो पानी तू पीनो उहो पानी मां पीनो जेका जेका खुराक तुंहिंजी आ उहा खुराक मुंहिंजी आ फर्क इहो आ त मुंहिंजे रूह जी खुराक मोहम्मद जो कुरान आ चो न सुभान अल्लाह हे उहो कुरान आ वो कुरान में बहादुरी भी थींदी आ हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि यहूदन जो आलम तकरीर कंदो पियो हजरत बायजीद बुस्तामी के शागिर्द पैगाम खणी आयो सही यहूदन जो आलम चौक ते बीठो ऐलान कंदो पियो आए मोहम्मद जो परवानो मस्तानो दीवानो जेको मुझो मुकाबलो करे हजरत बायजीद बुस्तामी फरमायो जमात केतरी आ जे वडे जत्थे सा तैयारी सा बीठो किताबन सा बीठो अल्लाह अकबर कबीरा हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमायो जे दिल जे अंदर ईमानी ताकत कुरान मौजूद जालिमन जे ला अकेलो बुस्तामी काफी आ हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि अकेला मैदान पे आया चो न सुभान अल्लाह हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमायो तर भी तुंजो आ वलर भी तुंजो आ जमात भी तुंजी आ वते तो फितनो पखेड़ीनो अज लहिया मैदान दे हिको हिक दीनी हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमायो जेके सवाल कना दी कर पर मां सवाल हिकड़ो कंदो मां जेकरे तू मां के हाराए वे मां तुंजे तरीके दे पर जेकरे तो के मां हाराए तो के मुझे मोहम्मद नबी जो कलमो पढ़नो पवंदो हजरत बायजीद बुस्तामी जो यहूदन जो आलम चोंदो पियो ॾाढा ॾुखिया सवाल कंदो मां जेके सवाल करणा दी कर हजरत बायजीद बुस्तामी हटी करे